जे कश्मकश में होश जागा असांजा। जलाल खान तूं असांजो पुराणो यार आहीं ऐं हर ॾुखे वक़्त में असां तोखे आज़मायो आहे ऐं हाणे बि वजल खान मूं बि तव्हां सां सदाईं इहा ई ॻाल्हि कई आहे त डीएसपी मंडे जी मार मुड़ुस त छा पर ठोर ठिकाए छॾिया। जलाल खान ॻोठ जा चंद लोफर सिंध जा वारस था सॾाइनि, उन्हनि जो कंध झुकाइणो पवंदो। तव्हां बेफ़िक्र थी वञी सिंध जो सौदो कयो विंजार खान। मां उन्हनि बाग़नि जा कंध कपे थाणे जे कोट जा कुंगरा ॾाईंदुसि, छो त डीएसपी मंडे जी मार मुड़ुस त छा पर ढोर बि ढिकाए छॾिया। डीएसपी साहब किथे ईअं न थिए त वरी ॿी टंग विञाए वई पोइ वरी वती ढिढड़ी पर पांभड़ा पाईंदो। मुंशी माफ़ी बाबला साईं, माफ़ी। जलाल खान तो जने उठनि जा वात बंदि कया त तुंहिंजो वात मां बंदि कंदुसि नोटनि सां। पैसनि जे करे त मां पूरे तरह खे कब्रिस्तान बनाए छॾींदुसि। तव्हां जेतिरा मुंहिंजे मथां नोट घोरींदा मां ओतिरा लाश तव्हांखे तोहफ़े में ॾींदुसि। छो त डीएसपी मंडे जी मार मुड़ुस त छा पर ढोर बि ढिकाए छॾिया। डीएसपी जलाल खान असांखे तुंहिंजी यारीअ ते नाज़ आहे, नाज़। मां तोखे मुंहुं घुरियो इनाम ॾींदुसि पर छा विंजार खान, मां चवंदो न आहियां त पैसा फेंक तमाशा देख। सभिनी बाग़नि जूं ज़बानूं कटे गूंगा करे छॾिया पोइ त बसि न। छो त डीएसपी मंडे जी मार मुड़ुस त छा पर ढोर बि ढिकाए छॾिया। सरकश तू निकिरी सरकश। न दरिया खान न, मां तोखे मौत जे मुंहं में छॾे नथो वञी सघां। सरकश तोखे धरती जो कसम सरकश तू निकिरी तोखे वञिणो आहे। दरिया खान हे तूं छा करे छॾियो? तू निकिरी वञ। न दरिया खान तोखे छॾे असां न वेंदासीं। सारंग तव्हांखे वञिणो आहे, वतन जा वेरी न ज़िंदा आहिनि। वञ सारंग। बता दरिया खान असां तोखे कीअं कहिड़ो छॾे वेंदासीं? तेरे मुंहिंजा भाउ तोखे दरिया खान जो कसम पंज तो। बाबा तव्हां जूं ऐं सिंधुअ जूं नज़रूं जंहिंखे गोलियुनि थियूं उनखे दुश्मन जी गोली लॻी वई आहे। छा दरिया खान खे गोली लगी? हाँ भेण, दरिया खान खे गोली लगी आ, पर घबराइण जी का बि ॻाल्हि कान्हे। दरिया खान खे गोली ॼंघ में लगी आ, खतरे जी का बि ॻाल्हि कान्हे। दरिया खान जल्द ठीक थी वेंदो। सरकाश दरिया खान जहिड़े जवान खे ॾाइण ॾाढे विझंदा। पुट मूंखे दरिया खान घुर्जे, दरिया खान। यादि रख, जेकॾहिं दरिया दुश्मन जे क़ैद में रहियो त सिंध सुकी वेंदी। बाबा साईं
दुश्मन में तो दम ही रहे जो दरिया के कैद करे सगन ऐं सिंध के सुकाए सगन हे वक्त ते भी गालिन करण जो ना है अचो तो निकरी हलो। हाँ सरकश छोटो सही तो चए किथे ये न थे तो पुलिस ऐं साम्राजन जा मानू असांजा जी खट वठन ऐं पोइ असांखे निकिरण जी वाट ई न मिले। दिलेर पुट दरिया खान के दुश्मन जे चंबे में छड़े हलियो आहे। बाबा साईं अदा जी आज़ादी खां सिंध जी साख बचाइण ज़रूरी हुई। जे जीजल बची वई तो दरिया खान जड़ा 1000 ॼणी थी। जीजल जी जिंद ता सिर सदको कयां पर पुट दुश्मन दरिया खान के जीअण कोन ॾींदा। चाचा साईं दरिया खान के दुश्मन घणो वक्त कैद में न रखी सघंदो। असां उनखे जल्द आज़ाद कराईंदासीं इहो असांजो तोसां वचन आहे। सरकश पुलिस ऐं वडेरनि जा माण्हू सॼे ॻोठ खे फिरी विया आहिनि। हलो त दुश्मन जी रत सां धरती जी उञ उछाए अचूं त पोइ हलो त दुश्मन खे दरन तां तड़े कढूं। रत सिंध तुंहिंजी राह में जे फुड़ो फुड़ो थी वही वञे तुंहिंजो बि कर्ज़ लही वञे ऐं मुंहिंजो बि नसीब ठही वञे। इंक़िलाब जिंदाबाद इंक़िलाब जिंदाबाद। घड़ी खन वे मटा अची वञन वे आउंदा कम कार छा भाई। भाई निर्मल निशड़ो नाह का निमाणी सिंध छा रक्षा कड़े भी छा सघूं। राम भली कंदो मन भोताड़न जा एड़ा ता भोड़ भोड़ थियन ऐं असांजी जीजल सिंध जी शाख बची वञे। मिर्चू मल मां तो रोज धणीअ जे दर ते पूजा में पहिरियों हरफ इहो चवंदो आहियां असांजी हिन सिंध खे शतरंज खां बचाए। निर्मल सिंध असांजी बि जिंद आहे। असां बि सिंध जा ॼावा आहियूं। राम वेड़नि में वढ विझे जेकॾहिं सिंध सुकी त शावा असां बि रही न सघंदासीं। चवंदा आहिनि त झुड़ ऐं लुड़ जी पाड़ कोन हूंदी थई। नेठ बेपारिया बेमान असांजे सिंध जा वेड़ी असांजे वाड़े में ज़रूर ईंदा। भाई जेसी ताईं असांजो वाड़ो ईंदो न तेसी ताईं सिंध जा वारिस असां न पर ॾूढ़ा कही आयल ॾाइण हूंदा। ॾोथीअड़ा ॾाइणनि खे ॾाढ़े विझंदा भाई। पलीतन जा पेर हिन जीजल सिंध जी छातीअ ते बर्दाश्त कोन करे सघंदई। भाई निर्मल ॿुधो कोन अथई ॾेख यारांदी फेड़ी मां तेड़ी या मेड़ी। भाई पंहिंजा भाई भोतार उन्हनि बघड़नि खे अचण जी इजाज़त ॾींदा उन्हनि उन्हनि ॾाइणनि जो कहिड़ो कसूर आहे। त सिंध शूरनि में भाई कहिड़ियूं गाए कहिड़ियूं गाया राम भलो कंदो। हाँ भाई राम रखंदो सिंध जी शाख। दौर जे कश्म में होश जागा